सिंध हुकूमत ताईं डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जी सदारत हेठि HIV जी वधंदड़ केसनि ऐं उन जी रोकथाम बाबति इजलास थियो आहे। इजलास में सिहत वारी वज़ीर खे सूबे में HIV जे वधंदड़ केसनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त हिन वक़्तु सूबे में 6 लख खां वधीक अताई डॉक्टर मौजूदु आहिनि, जिन मां 40% कराची में आहिनि। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त HIV मुतासिर ॿारनि जा 3995 केस रजिस्टर्ड आहिनि, जिन मां लाड़काणे जा 1144 ॿार शामिल आहिनि। शिकारपुर में 509, शहीद बेनज़ीराबाद में 256, मीरपुर ख़ास में 228 ऐं ॿियनि ज़िलनि में बि केतिरा ई केस आहिनि। सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जो चवणु हो त माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन शुरू कयो वञे। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त सिंध हुकूमत अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जी सदारत हेठि HIV जे वधंदड़ केसनि ऐं उन जी रोकथाम बाबति अहम इजलास थियो। इजलास में सिहत वारी वज़ीर खे सूबे में HIV जे वधंदड़ केसनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त हिन वक़्तु सूबे में 6 लख खां वधीक अताई डॉक्टर आहिनि, जिन मां 40% कराची में आहिनि। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त HIV मुतासिर ॿारनि जा 3995 केस रजिस्टर्ड आहिनि, जिन मां लाड़काणे जा 1144 ॿार शामिल आहिनि। शिकारपुर में 509, शहीद बेनज़ीराबाद में 256, मीरपुर ख़ास में 228 ऐं ॿियनि ज़िलनि में बि केतिरा ई केस आहिनि। सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जो चवणु हो त माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन शुरू कयो वञे। अहम ख़बर खां मां आगाह कर रहे हैं सिंध हुकूमत अटाई डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जी सदारत हेठि HIV जी वधंदड़ केसनि ऐं उन जे रोकथाम बाबति अहम इजलास थियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध हुकूमत अटाई डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। बिल्कुल वज़ीर साहब डॉक्टर अज़रा पेचूअ जी सदारत में HIV जे वधंदड़ केसिस ऐं फैलाव के रोकथाम के हवाले सां अहम इजलास में सूबे में डिप्टी कमिश्नर SSP के हवाले से उन्होंने ऑनलाइन शिरकत की। इजलास में CEO सिंध हेल्थ केयर कमीशन डॉक्टर एहसन, सेक्रेटरी सिंध ब्लड ट्रांसफ्यूशन अथॉरिटी डॉक्टर दुर्र नाज, एडिशनल डायरेक्टर CDC शिरकत की। इजलास में वज़ीर साहब सूबे में HIV जा जेके वधंदड़ केसिस उन्होंने ब्रीफिंग ॾिनी ऐं सूबे में ॿुधायो वियो त 6 लख खां वधीक जेके 28 डॉक्टरनि जिनमें 40% जेके उहे सिर्फ़ु कराची में आहिनि। HIV सां मुतासिर जेके 3995 ॿारनि खे रजिस्टर केसिस आहिनि, जिन में सिर्फ़ु लाड़काणे में 1144 मुतासिर ॿार शामिल आहिनि। शिकारपुर में 509, शहीद बेनज़ीराबाद में 256, मीरपुर ख़ास में 228, हर ज़िले में अहिड़ा दर्जनूं जेके केस उहे मौजूदु आहिनि। HIV जी वजह बुनियादी तरह सां अताई डॉक्टर, गैर कानूनी क्लिनिक, गैर रजिस्टर्ड जेके ब्लड बैंक, हम जिन्सपरस्ती, आलूदा इंजेक्शन, कैनुला सेंटर्स, ये समूरा जेके सबब जेके आहिनि ऐं ख़ासि तौर ते हजामनि जे इस्तेमालु शुदा ब्लेड सिरिंज जी रीपैकिंग, अस्पतालुनि जे वैसी विकिरो ऐं गैर ज़िम्मेदारी HIV जो जेको वधण जो सबबु आहे। वज़ीर साहब जो चवणु त अवामी जान सां खेॾण जी कंहिंखे इजाज़त न ॾिनी वेंदी। ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी जे हवाले सां का सिफ़ारिश न हलंदी। सिंध हेल्थ केयर कमीशन, पुलिस ऐं DC गैर कानूनी अताई डॉक्टरनि जे ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन शुरू करण जे हवाले सां उनखे हुकुम जारी कयो वियो ऐं हिदायत कई वई त को बि MNA या MPA जी सिफ़ारिश अचे त उनखे सिधो ॿुधायो वञे, ख़ुदि हिन हवाले सां मुंहुं ॾींदी। त जेका ॻोल्हारी जेको औरतुनि जी स्क्रीनिंग जेका लाज़मी करार ॾिनी वई आहे, ये मां ऐं ॿार खे वायरस जी जेका मुंतक़िली आहे उहा रोके सघे। सिंध हेल्थ केयर कमीशन जेके मर्कज़ उनखे सील कयो, ॿीहर खोलण जे हवाले सां कंहिं कोशिशि कई त उनखे गिरफ़्तार कयो वञे। समूरा गैर रजिस्टर्ड जेके ब्लड बैंक आहिनि उनखे फौरी तौर ते बंदि करे उनजो लाइसेंस या त मर्कज़ जी लिस्ट जेका उहा फ़राहम कई वञे। नाक़िस जेके आलात इस्तेमालु ॾंदनि जे इलाज ऐं घर ते जेको तोहर सिरिंज जो ॿीहर इस्तेमालु ऐं जेको कचिरो चुनींदा जेके ॿार आहिनि उनजे अस्पताल वेस्ट मुतासिर थियण जे हवाले सां जिते ख़तरा आहिनि उन हवाले सां समूरा क़दम खणण जे हवाले सां हुकुम जारी कयो वियो ऐं सिंध हेल्थ केयर कमीशन ज़िली सतह ते हिन हवाले सां निगरानी जो जेको मज़बूत जेको निज़ाम बनाइण ऐं कंहिं बि तरह सां जेको डेसिलिंग जेको उनजी जेका मंज़ूरी जेका कंहिंखे ॾिनी वेंदी ऐं पुलिस एडमिनिस्ट्रेशन सिहत जा जेके इदारा ऐं CBO जेके आहिनि न बदल गॾियल हिकमत अमली उन विभाग खे रोके सघे थी। त वज़ीर साहब जो चवणो त HIV जे फैलाव खे रोकण जे हवाले सां दीवार ॾिनी आहे, अवामी जी सिहत सां कंहिंखे बि खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जी ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।